अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़हर ज़िंदगी नेक्स्ट एपिसोड जी कहानी तव्हां ॿुधाईंदा आ रहियूं। जेका नेक्स्ट एपिसोड ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हाणे अचण वारी किस्त आहे, उन में छा रईस गफ़ार ख़ान सम्झी वेंदो त गद्दार केरु आहे, केरु नुक़सानु कराए रहियो आहे। छा उहो हाकिम ख़ान वटि पुॼंदो, उन खे धमकाईंदो। पठाणी जे मरण खां पोइ घणो नुक़सानु थी चुको आहे ऐं ओठो खे बि फसायो वियो आहे। हाणे ओठो ऐं जेको आहे कमाल ख़ान, इन्हनि जो रईस गफ़ार ख़ान छा कंदो ऐं ओठे खे जेको हितां भॼाइण में कंहिंजो हथु हूंदो। छा हिते जावेद ओठे खे भॼाईंदो, गद्दारी कंदो रईस गफ़ार ख़ान ऐं रबनि सां? ओठे खे छा अहमद भॼाईंदो, हितां गद्दारी कंदो? अहमद उहो ई गद्दार आहे ऐं या वारिस जी ग़लती खां ओठो भॼी ईंदो या जावेद गद्दारी कंदो? सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढिड़े वीडियो में। पहिरियां इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ऐं तव्हांजे लाइ सरप्राइज़ बि हिकिड़ो आहे, उहो बि तव्हांखे ॿुधायूं था पिया। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। ऐं हलूं था नेक्स्ट एपिसोड जी कहाणी जी तरफ़। दोस्तों, पहिरियों त ओठो फाथल आहे ठीकाना इन ॻोठ जे ॿाहिरियां ऐं रबनि वारा इन खे हथ हिको कयूं वेठा आहिनि। जॾहिं रबनि इन खे मारण जी कोशिशि कंदो ऐं इन खे जावेद रोके वठंदो, चवंदो इन खे मारणो न आहे जावेद, रबनि इन खे जहिड़ो पकिड़े करे गफ़ार ख़ान जे अॻियां पेश करिणो आहे। मतिलबु इन खे जावेद मारण न ॾींदो ऐं जावेद 50% चांस आहिनि त मतां गद्दारी बि करे, ओठे खे भॼण में मतां मदद बि ॾिए। अंदरूनी थी सघे तो दुश्मन ॿियो मतां जावेद आहे, अहमद खां पोइ थी सघे थो। माना 50% चांस आहे। मां तव्हांखे ॿीं टीं वीडियो में जेको ॿुधायां थो पियो ही, ठीकु आहे न दोस्तों। अहिड़े हिसाब सां नेक्स्ट एपिसोड में इहे सीन ॾिसण में ईंदा तव्हांखे। ऐं तव्हांजे लाइ सरप्राइज़ इहो आहे त असां पीरू जी पूरी डिटेल रखी आहे ऐं मथे जेको आहे वीडियो इन वीडियो जे हेठां बि ॾिसी सघो था तव्हां। अगरि उहो वीडियो तव्हां न आहे ॾिठो, पीरू जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे में फ़नी किरदारु अदा करे रहियो आहे, इन जी पूरी डिटेल यूट्यूब चैनल असांजे हिते वीडियो में अथव। नालो जेका कुझु डिटेल आहे, अगरि फ़ोन नंबर हूंदो त उहो बि तव्हांखे उते मिली वेंदो, तव्हां उहो वीडियो वञी ॾिसी सघो था पिया। ऐं बक़ाया डिटेल बक़ाया अदाकारनि जी रोज़ाना जीअं सुभाणे ॾींदासीं। जेका बि अदाकार आहिनि हिकु न हिकु डेली तव्हांखे डिटेल सां वीडियो फ़ोन नंबर सां मिलंदी। ख़ुदा हाफ़िज़।